बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां हे अखर जा आवाज़ ऐं हे अखर जे आवाज़नि मां ठहियल लफ़्ज़ ऐं लफ़्ज़नि मां ठहियल जुमलनि खे कमाणींदासीं। अचो त हाणे हे अखर जा आवाज़ लिखूं। हे अधु चूड़ीअ वांगुरु लिखबो आहे, न टुको हूंदो आहे न नुक़्तो हूंदो आहे, सिर्फ़ु ज़बर है। हेठां लिकाईंदसि हे, मथां पेश ईंदुसि ह, हे खे पोयां अलफ़ ईंदो हा, हे खे पोयां वा ईंदो हो, हे खे पोयां वा ईंदो हो, मथां ज़बर ईंदसि हाओ, हे खे वाव सां गॾु पेश ईंदो आवाज़ थींदो हू, वरी हे खे पोयां ये ईंदी आवाज़ निकिरंदो हे खे पोयां ये ईंदी ऐं मथां ज़बर ईंदसि आवाज़ निकिरंदो है। हे खे हेठां ज़ेर ईंदी, हे खे पोयां ये ऐं हेठां ज़ेर ईंदी त आवाज़ निकिरंदो ही है, हे ह हा हो हाओ हू हे है ही। पहिरीं ज़बर जो आवाज़ आहे उहो लिखबो। हे ज़बर है, जीम पेश ज, है ज, लफ्ज़ ठहियो हज, लिखबो। हे ज़ेरे हे, जीम अलफ़ जा, बे पेश ब, हिजाब, हिजाब, लफ्ज़ ठहियो हिजाब। पेश जो आवाज़ हे पेश हो, काफ़वा को, हुको, लफ्ज़ ठहियो हुको। अंध जो आवाज़ हे अलफ़ हा, ज़ाद ज़ेरे ज़े, रे पेश र, हाज़िर, लफ्ज़ ठहियो हाज़िर। हे वा हो, लाम पेश ल, होल, हे वा ज़बर हाओ, दाल पेश द, हौद। उन खां पोइ आहे हे वा पेशा हू, ते पेश त, हूत। वरी उन खां पोइ आहे हये हे, दाल ज़ेरे दे, रे ज़ेरे रे, अलफ़ मद आ, बे अलफ़ बा, दाल ज़ेरे दे, हैदराबाद। उन खां पोइ वरी आहे हये हे, रे अलफ़ रा, नून पेश न, हैरान। उन खां पोइ आहे हये ज़ेरे ही, लाम वालो, हीलो। ये हुआ हे जा लफ्ज़ हज, हिजाब, हुक्को, हाज़िर, हौल, हौद, हूत, हैदराबाद, हैरान, हीलो। ये हुआ लफ्ज़ जेके असां हे जा पढ़ियासीं। हाणे अचो त हिननि खे जुमलनि में कमु आणियो। पहिरियों लफ्ज़ आहे हज, अदा हज करे। हिजाब, हिजाब लफ्ज़ जी माना आहे पर्दो। अदा असां खां हिजाब न कर। हुको, अदा
हुको न छिके हाज़िर अदा असां हाज़िर आहियूं। होल लफ़्ज़ जी माना आहे मट सट। अदा असांजी शइ जो होल न कर। हौद हौद पाणीअ सां भर। हूत लफ़्ज़ जी माना वॾी ऐं हिकिड़े बुर्ज जो नालो आहे हूत। अदा मुंहिंजो बुर्ज हूत आहे। हैदराबाद हैदराबाद असांजो सुठो शहर आहे। हैरान अदा हैरान न थी। हीलो अदा मरीज़ जे लाइ हीलो वसीलो कर। इहो आहे अॼु जा हे जा आवाज़, हे जा लफ़्ज़ ऐं हे जे लफ़्ज़नि जा जुमिला। वीडियो खे फॉलो कंदा, शेयर कंदा, लाइक कंदा। सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।